झूलेलाल दोस्तों। असांजे झूलण साईं जा 40 जा ॾींहं चालू आहिनि। आशा आहे त सभिनी चालीहो रखियो हूंदो और झूलण जे मंदिर बि वेंदा हूंदव। अगरि नथा वञो त हाणे हिकु सुनहरो मौक़ो अचिणो आहे, उहो आहे असांजो चंड जो ॾींहुं, असांजे झूलेलाल साईं जो ॾींहुं। त इहो सुनहरो मौक़ो बिल्कुलु न विञाइजो। हिकु त चंड और ॿियो चालीहो, मतिलबु असांखे डबल आसीस मिलंदी साईं जी। त ज़रूरु 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 चालीहे जे मंदरु अचिजो। उते साईं खां असां माफ़ी बि वठंदासीं, चादर बि चाढ़ींदासीं और वेनती बि कंदासीं और पंहिंजूं आसूं पुॼाइण लाइ पलव बि ज़रूरु पाईंदासीं और साईं जो आशीर्वाद वठंदासीं। त 9 खां 11 ज़रूरु चालीहे जे मंदर में अचिजो। जय झूलेलाल।